अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आया मंजर अजीज सबका पेरा शामिल कनासी इन वक्त जूं हेडलाइंस। पॉलिसी है फॉरेन पॉलिसी, उसको मरोड़ने की कोशिश बाहर से की जा रही है। बाहर से हमारे मुल्क की फॉरेन पॉलिसी को मुतासिर किया जा रहा है। शाह महमूद को पता है कि इस साजिश का हमें पिछले महीनों से पता है कि ये साजिश हो रही है। आज वो जुल्फिकार अली भुट्टो वाला टाइम नहीं, वक्त बदल चुका है। परडे मां मुंहिंजी हुकूमत किराइण लाइ साज़िश कई पई वञे। असांखे ख़त लिखी धमकी ॾिनी वई आहे। क़ौम इहो ॼाणणु चाहे थी त लंडन में वेठल शख़्स कंहिं सां मिले थो। ख़बर आहे त ॿाहिरां कहिड़नि हंधनि सां असांखे दबाव विझण जी कोशिश कई थी वञे, पर मुल्की मफ़ाद ते को समझौतो न कंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त हुकूमत ख़िलाफ़ साज़िश में पैसो ॿाहिरि जो आहे ऐं माण्हू असांजा इस्तेमाल थी रहिया आहिनि। इल्ज़ाम न पियो हणां, मूं वटि ख़त सबूत तौरु मौजूदु आहे। ये समूरो ड्रामो NRO लाइ करे रहिया आहिनि। हुकूमत वञे थी त वञे, जान वञे थी त वञे, हिननि खे कॾहिं माफ़ न कंदुसि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में अमर बिल मारूफ जलसे के ख़िताब। संदसि चवणु आहे त कमज़ोर तबिके खे मथे आणण लाइ एहसास किफ़ालत प्रोग्राम शुरू कयो। हेल्थ इंश्योरेंस ॾियण ते खेसि फ़ख्रु आहे। जीअं जीअं टैक्स गॾु कंदासीं, इहो पैसो क़ौम ते ख़र्च कयो वेंदो। 5 साल मुकमल कंदासीं त ॾिसंदो गुरबत में तारीख़ी घटिताई हूंदी। अमीरनि खां टैक्स वठी ग़रीबनि खे माली तौरु सघाड़ो कंदासीं। मुल्क खे तबाह नंढा चोर वॾा चोर कंदा आहिनि। हू अहिड़ो पाकिस्तान ठाहिणु चाहिनि था जंहिं में कमज़ोर खे बि इंसाफ़ मिलंदो। आज हम परडे गवर्नमेंट की कैबिनेट से इस्तीफ़ा देते हैं, वज़ीर आज़म की कैबिनेट को छोड़ने का ऐलान करते हैं और इसके साथ साथ हम इनके साथ खड़े हैं और हम पाकिस्तान और पाकिस्तानी कौम के लिए जो कुछ बेहतर कर सकेंगे PDM के साथ खड़े हैं। अपोजिशन जो हुकूमत के पहिरियों सरप्राइज़ जमहूरी वतन पार्टी हुकूमत खां भारतीय अपोजिशन की हिमायत जो ऐलान करे छॾियो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हुकूमत इत्तेहादी शाहज़ैन बुगटी जो घर पहुंची साणस मुलाकात कई। शाहज़ैन बुगटी वफ़ाक़ी काबीना का इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान करे छॾियो। शाहज़ैन बुगटी चयो आहे त PDM सां गॾु बीठा आहियूं। हुकूमत वाइदनि खां सवाइ कुझु बि नाहे कयो। वफ़ाक़ी हुकूमत अवाम जे एतमाद खे छियो रसायो। असांजे मसइलनि ते हुकूमत को ध्यान न ॾिनो। सियासत में इख़्लाक़ियात खां माहिर गुफ़्तगू न करणु घुरिजे। मगर वो अफसोस के साथ वज़ीर आज़म साहब और उसकी हुकूमत का जो सलूक अपोजिशन के साथ था वो आपके सामने है। मगर जिस नेक नियति के साथ उनके इत्तेहादी ने काम करने की कोशिश की, उसका जवाब में जैसे अवाम को धोखा मिला इमरान खान से, जैसे अपोजिशन को धोखा मिला इमरान खान से, तो इमरान खान साहब ने अपने इत्तेहादियों को भी इस्तेमाल करके अपना फ़ायदा के लिए अपने वादा पे पूरा नहीं उतरे। पूरी दुनिया को एक पैगाम भेजा है, पूरे पाकिस्तान को एक पैगाम भेजा है। पाकिस्तान के अवाम हम सब की तरफ देख रहे हैं कि हम मिलके इस मुश्किल से उनको निकाल सकें। इमरान खान पंहिंजे ताज सां कयल वाइदा बि न पालिया। शाहज़ैन बुगटी बहादुराणो फ़ैसिलो कयो आहे। पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वज़ीर आज़म पंहिंजे इत्तेहादियुनि खे धोखो ॾिनो।
वजीर आजम ऐं हुकूमत जो पंहिंजे इत्तादिन सां रवैयो अफ़सोस जोॻो आहे। इमरान ख़ान पंहिंजे इत्तादिन खे बि इस्तेमालु कयो। बलोचिस्तान जा मसइला इंतिहाई पेचीदा आहिनि। इमरान ख़ान अक्सरियत विञाए वेठो आहे। हुकूमत ख़तम थी चुकी आहे। हाणे दबाव विझण जूं कोशिशूं करे रही आहे। शाहज़ैन बुगटी सुभाणे वापस अची वेंदो ऐं हुकूमत सां गॾु हूंदो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी दावा। संदसि चवणु आहे त 12 माण्हुनि प्रेस कॉन्फ्रेंस करी जिन मां 6 ॼणनि वापसी जो रस्तो इख़्तियार कयो। कंहिं ते बि का पाबंदी नाहे ऐं हर कंहिंखे पंहिंजा फ़ैसिला करणा आहिनि। वोट खां 1 कलाक अॻु ताईं सूरतहाल तब्दील थींदी रहंदी। अवाम इमरान ख़ान जे जलसे में शिरकत न करे संदसि सियासत खे दफ़न करे छॾियो आहे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ गुजरांवाला में लॉन्ग मार्च जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त इमरान ख़ान जलसे में 10 लख माण्हू आणण जी दावा कई हुई, पर जलसे में 10 लख त छा 10,000 माण्हू न आया। नवाज़ शरीफ लंडन में कंहिं बि मुल्क दुश्मन सां नाहे मिलंदो। इमरान ख़ान वटि के बि राज़ नाहिनि। हुन वटि राज़ हुजनि हा त दुनिया आॾो रखे हा। इंशाअल्लाह आर्मी चीफ मुद्दो पूरो कंदो। मूं वटि अंदर जी ख़बर आहे। अपोजिशन के कुछ न मिलंदो। नतीजो जेको बि निकिरे गैंग ऑफ 3 के कुछ न मिलंदो। घरू वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त PDM के काल जलसे जी इजाज़त ॾिनी हुई। अॼु उहे पंहिंजी मर्ज़ी सां गैर क़ानूनी तौर वेठा आहिनि। खेनि शोकास नोटिस ॾिनो पियो वञे। जेकी रोडनि ते वेठा आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। फॾे जी कोशिश कई वई त इंतज़ामिया एक्शन खणंदी। चीफ जस्टिस श्रीनगर हाईवे खे खुलियल रखण जो हुकुम ॾिनो आहे। JUI हाईवे ख़ाली न कयो त FIR दाख़िल कई वेंदी। अॼु इमरान ख़ान जो ॾींहुं आहे। इमरान ख़ान अपोजिशन ख़िलाफ़ आख़िरी बाल ताईं खेॾंदो। अपोजिशन जी जमहूरियत जो मयार एतिरो किरी चुको आहे जो कातिलनि खे वापसि घुराए रहिया आहिनि। सभिनी खे ख़बर आहे त शेख रशीद केॾो वॾो तुरम ख़ान आहे। पीपल्स पार्टी जी तर्जमान शादिया मरी शेख रशीद जे बयान ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त गिदड़नि वारियूं बर्तियूं घर में संभाले रखो। शादिया मरी मूजिब शेख रशीद जी सियासत आमरत जे बूट पॉलिश खां शुरू थी हुई। संदसि सियासत सिलेक्टेड जी जुती खणण ते ख़त्म थिए थी। मौजूदा हुकूमत गैर आइनी ऐं नाजायज़ आहे। आख़िरी लम्हे ते मौजूदा हुकूमत ख़िलाफ़ जहाद जारी रहंदो। PDM सरबराह मौलाना फजलुर रहमान चयो आहे त हाणोकी हुकूमत जो ख़ात्मो लाज़मी आहे। हुकूमत सां हिसाब किताब कयो वेंदो। वक़्तु साबित कंदो त हीअ हुकूमत नाजायज़ आहे। हुकूमत जा पंहिंजा माण्हू चई रहिया आहिनि त हू खेनि वोट न ॾींदा। इमरान ख़ान जेका ॿोली इस्तेमालु करे रहियो आहे उहा मदीने जी रियासत जी ॿोली नाहे। मौजूदा हुकूमत लाइ हिकु ई रस्तो घर वञण जो आहे। JUI कानून ते अमल कंदे जलसो कंदी। सियासी मंज़रनामे में अॻु भराई नून लीग जो वफ़द चौधरी शुजात जे घर पहुची वियो। गॾियल सियासी दिलचस्पी ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल ज़रियनि मूजिब लीगी वफ़द चौधरी भाइरनि खे नवाज़ शरीफ जो पैगाम पहुचाए छॾियो। नून लीग काफ लीग खे वॾी वज़ारत ॾियण ते रज़ामंदी ज़ाहिर करे छॾी। मांगू भेण वेझो ॻोठ सखर खान शहर में अणसुञातल शरपसंदनि कणक जे 6 एकड़ जे देरे खे बाहि ॾेई छॾी। लखें रुपयनि जो नुक़सान। हाला बरसात सालारो जे कचे वारे इलाइक़े में बाहि लॻण सबबि केतिरनि ई एकड़नि ते बीठल कणक जो फसल सड़ी रख थी वियो। पुलिस की हिरासत में फौत थियल पौरत भागचंद मेघवार की इब्तदाई पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी। रिपोर्ट में नौजवान के जिस्म ते तशद्दुद जा निशान मौजूद न हुआ। जुज़ा वधीक चकासने लेबाती घुमाया विया। बलोचिस्तान के हब वारे इलाके में
हवाफ रोड रिजर्व चैलेंज जीप रैली साहिबजादा सुल्तान पहिरें ऐं मीर नादिर मक्की ॿी पोजीशन हासिल करे वरिती। स्टार कैटेगरी में बेवरिक पहिरीं, तारिक सलमान ॿी, मुस्लिम शहजाद टी पोजीशन कई। औरतुनि जी कैटेगरी में महान शिराज निरावासी ऐं मशरक़ी फातिमा